अस्सलाम वालेकुम। अदा ही उहा साईं पीर अली हैदर शाह क़ब्रिस्तान जी घिटी आहे जिते ही मुंहिंजो घर बि आहे। हिते मूंखे साल थी वियो आहे, साल थियण वारो आहे। हिकु दफ़ो अचानक सुबुह जो ॿुहारी वारो मूंखे नज़र आयो, जंहिंजो मां वीडियो बि भरे तव्हांखे ॾेखारियो, त हुनखे चयो त यार तूं किथां हितां नाज़िल थियो आहे ऐं कीअं, त चयो मां हर हफ़्ते ईंदो आहियां। मां चयो यार मूंखे हिते साल थी वियो आहे, तूं हर हफ़्ते काॾों ईंदो आहे? त चए पियो न मां ईंदो आहे। मां चयो ठीकु आहे, हीअ तुंहिंजी वीडियो मां रिकॉर्ड ते रखां थो, वरी मां जॾहिं बि तूं ईंदे त मां तुंहिंजी वीडियो भरे ऐं टाउन चेयरमैन साहिब खे ॾेखारींदुसि। त उहो ॾींहुं, उहो शींहुं वरी न उहो हमरा मूंखे सफ़ाईअ वारो उन घिटीअ सां नज़र आयो आहे। मां हिते डेली बीहां थो, की गंदगी लॻी पई आहे। उहो सफ़ाई ॿुहारीअ वारो त पंहिंजी जाइ ते, पर जेको नालीअ वारी सफ़ाई आहे उहा बि माना जेको आहे, मूंखे हिते साल थी वियो आहे, त उहो नालीअ जी सफ़ाईअ जे हवाले सां बि चई बीठा आहियूं। त मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त सफ़ाई हले छो नथा करे ॾेई वञनि। नालीअ में केॾी गंदगी पई आहे। ॿ टे दफ़ा जेको आहे सफ़ाई अमले खे रिक्वेस्ट कई आहे त महिरबानी करे हिते माना असांखे इहा सफ़ाई करे ॾेई वञो न। ॿुहारीअ वारो जेकॾहिं अचे त इहो थोरो घणो सफ़ाई थिए न। नालीअ जी ॾिसो गंदगी, माना जेकॾहिं अब्दुल जब्बार साहिबु सैनेटरी इंस्पेक्टर आहे, साईंअ खे चऊं था त साईं माना सफ़ाई अमलो जेको आहे उनखे महिरबानी करे चओ त उहो जेकॾहिं पाण बि अचनि था त माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मथां लकड़ी खणी ऐं हे कखड़ा कढी वञनि था। बाक़ी अंदरि जेका गंद पियो आहे, मिटी पई आहे, उहा निकिरंदी त नाली साफ़ थींदी त पाणी निकाल थींदो न। केॾी इहा हालति लॻी पई आहे। इहे सफ़ाई जे हवाले सां बार बार रिक्वेस्ट कयूं था, पर उहा सफ़ाई करण जे लाइ टाउन अमलो, टाउन जो जेको सफ़ाई अमलो आहे उहो तयारु न आहे। सैनेटरी इंस्पेक्टर या टाउन चेयरमैन जेको आहे उहो कोई बि अलाए छो तर वठण लाइ तयारु न। हाणे हे ॾिसो न, नालीअ में पाणी बीठो आहे, इहो फुल लॻी पई आहे। हाणे अॻिते निकिरे पाणी, नाली साफ़ हुजे अॻियों अॻु त पाणी निकिरी वञे। हे ॾिसो न, हे पाणी सॼो बीठो आहे, नाली साफ़ लॻी पई आहे, माना सॼी भरी पई आहे, पर हाणे अॻियां गंद आहे। हाणे गंद साफ़ थिए त अॻिते पाणी निकिरे। हे ॾिसो हिते नाली बंदि लॻी पई आहे, गंदगी मेन रुकावट आहे नालीअ जे पाणीअ जे निकाल लाइ, उहो ही क्रास आहे। हाणे ही क्रास जेको आहे उहो नथो ठहे। हीअ क्रास माना माण्हुनि नाली बंदि थी वञे, वरी क्रास खे भञनि था। असांजी मुअदबाना अपील आहे टाउन चेयरमैन साहिब खे त हिन जो ख़ासि जेको आहे तो हिन तरफ़ नोटिस वठनि ऐं हीअ जेको आहे क्रास हणाए ॾियनि। ऐं उन सां गॾोगॾु हिते ॿुहारी जेका सैनेटरी अमलो आहे उनखे बि जो बि पुछाणूं कनि, ऐं सफ़ाई अमलो जेको आहे उनजो बि पुछाणूं कनि।